अस्सलाम वालेकुम साथियों दोस्तों, अज मां स्पेन बार्सिलोना जे अड़े मुकाम ते बीठो हाँ जिथे उन्हनि असांजी सिंध जी पाकिस्तान जी लीडर बेनज़ीर भुट्टो जे नाले माना हुन जी शहादत खां पोइ जेका हुन औरत जी कुर्बानियूं हुयूं उनखे ॾिसी उन्हनि हिते जेको आहे ही बेनज़ीर स्ट्रीट क़ाइमु कयो आहे। ही बेनज़ीर स्ट्रीट गली जेको तव्हां ॾेखारियां पियो, ही गली जेका आहे बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। ही पुठियां जे घर ॾिसो पिया, ही इलाइक़ो ॾिसो पिया, इहो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। सो आसिफ अली ज़रदारी साहब तव्हां बि ॾिसो, आसिफ अली ज़रदारी साहब तव्हां बि ॾिसो, तव्हां जे नाले ते 15 साल सिंध खे लुटियो आहे, सिंध जे अवाम खे लुटियो आहे। उन खां पोइ मुराद अली शाह साहब तव्हां बि ॾिसो, तव्हांजी क़ाइद लीडर जी इज़त ॿियनि मुल्कनि में कहिड़ी आहे। उन खां पोइ जेके बि तव्हांजा वज़ीर मुशीर MNA जेके बि तव्हांजा कर्ता धरता पीपल्स पार्टी अदी फरियाल टालपुर साहिबा तव्हां बि ॾिसो, तव्हांजी पूरी क़यादत ॾिसे। तव्हां गुज़िरियल 15 सालनि में पीपल्स पार्टी सिंध खे छा ॾिनो आहे, पर ही ॾिसो ही स्पेन जो हिकिड़ो इलाइक़ो आहे बार्सिलोना जो, बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हिन बार्सिलोना शहर में हिननि जी बल्दिया जेको आहे हिते स्ट्रीट ठाही आहे। ही बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। ही बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट ॾेखारियां पियो जेका मोहतरमा शहीद जे नाले ते हिननि ठाही आहे। उते आसिफ अली ज़रदारी खे मुंहिंजो पैगाम आहे, ॾिसो तव्हां 15 साल शहीदनि जे नाले ते हुकूमत कई आहे। तव्हां सिंध जी हालत ॾिसो, सिंध जे पाणी जो पीअण जो सिस्टम ॾिसो, सिंध जूं अस्पतालूं ॾिसो, सिंध जा रोड ॾिसो, सिंध जा रस्ता ॾिसो, सिंध जा स्कूल ॾिसो, सिंध जो तमामु निज़ाम ॾिसो, सिंध में दाड़ियल बदमनी लुटमार, उन खां पोइ सिंध जो समूरो निज़ाम ॾिसो। सिंध वासियो तव्हां बि ॾिसो, तव्हां जंहिं शहीदनि जे नाले ते वोट ॾियो था तव्हांखे कहिड़ी मोट मिले थी। तव्हां बि जिन शहीदनि जे नाले वोट ॾियो था, जेके सिंध असांजा सिंधी भाइर जेके वोट ॾियनि था पीपल्स पार्टी खे अची खटराइनि था पंहिंजे इलाइक़नि में, वॾे फ़ख्रनि सां वेह नचनि था, डांसूं कनि था, उहे बि ॾिसनि त ॾिसो हिते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले ते उन जी कुर्बानियूं ॾिसी, उन जी शहादत ॾिसी, उन जी हिते जी जेके औरतूं हुयूं बार्सिलोना जूं, स्पेन यूरोप जूं, हुननि चयो आहे त असां जेको आहे हिते बेनज़ीर भुट्टो जे नाले सां ठाहींदासीं। हू पाकिस्तान जी अज़ीम लीडर आहे जंहिं अवाम जे लाइ कुर्बानी ॾिनी। अॼु उन जे नाले ते हुकूमत वरिती वञे थी। लाड़काणे जी हालत ॾिसो, लाड़काणो शहीदनि जो शहर आहे, लाड़काणे जी हालत ॾिसो, उन खां पोइ सखर जी हालत ॾिसो, जेकमाबाद जी हालत ॾिसो, कंदकोट जी हालत ॾिसो, उन खां पोइ कश्मीर जी हालत ॾिसो, शिदातकोट कंबर जी हालत ॾिसो। सिंध जा सभई पीपल्स पार्टी जा उहिदेदारो MNA MP ॾिसो, तव्हांजी क़ाइद जी केतिरी इज़त आहे ऐं तव्हां हुन क़ाइद जे नाले ते वोट वठो था। उन वोट जे बदिले में तव्हांजो हिते जेको अवाम आहे सिंध में ज़लील ऐं ख़्वार पियो थिए। अॼु ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां पियो स्पेन जे हिन इलाइक़े में, ही मुंहिंजे पुठियां लिखियो पियो अथव बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट, तव्हां ॾिसी सघो था। ॾिस मुराद अली शाह साहब तव्हां बि ॾिसो, साईं सरदार शाह तूं बि ॾिस, उन खां पोइ सिंध जा वॾा पीर मीर जेके बि पीपल्स पार्टी जा कर्ता धरता नासिर शाह साहब तव्हां बि ॾिसो, खुर्शीद शाह साहब तव्हां बि ॾिसो, उन खां पोइ अज़ी फरियाल टालपुर साहब तव्हां बि ॾिसो, आगा सराज दुरानी साहब तव्हां बि ॾिसो, उन खां पोइ जेके बि पीपल्स पार्टी जा उहिदेदार जेके बि वर्कर ॾिसो, ही तव्हांजे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले ते हिननि पंहिंजी स्ट्रीट ठाही आहे सिर्फ़ु उन्हनि जी कुर्बानियूं ॾिसी। छो त हू शहीदनि जी पार्टी आहे, हुन कुर्बानी ॾिनी, हुन औरत जी कुर्बानी ॾिनी। हिते जी औरतुनि, स्पेन जी औरतुनि जेको आहे मोहतरमा जे नाले सां हिते जेको पंहिंजी हुकूमत खां मुतालबो कयो त बेनज़ीर भुट्टो आलमी लीडर आहे, असां औरतूं चाहियूं थी उन जे नाले ते हीअ स्ट्रीट हुजे, उन जे नाले ते हिननि स्टेशन ठाहियो आहे, हिते रेल हले थी। उन खां पोइ ही तव्हांखे जेको ॾेखारियां पियो इलाइक़ो, ही पूरो स्ट्रीट जेको इलाइक़ो आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले आहे। सिंध वासियो तव्हां बि ॾिसो, पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे बि ॾेखारियो, रफ़ीक जमाली खे बि ॾेखारियो, दादू वारनि खे जिन जोही खे तबाह कयो आहे, जिन कश्मीर खे तबाह कयो आहे, जिन लाड़काणे खे तबाह कयो आहे, जिन हैदराबाद खे तबाह कयो आहे, जिन बदीन खे तबाह कयो आहे, जिन उमरकोट खे तबाह कयो आहे, जिन्हनि सांगड़ ज़िले खे तबाह कयो आहे, जिन्हनि समूरी सिंध खे तबाह कयो आहे। अॼु उन्हनि पंहिंजूं जागीरूं मिल्कियतूं जाइदादूं ठाहियूं आहिनि, पर सिंध जे अवाम खे बदमनी, चोरियूं, फुरूं, धाड़ा, स्कूल जे नाले ते तबाही, उन खां पोइ समूरो सिंध तबाह। अॼु सिंध वासियो ॾिसो, तव्हां ॾिसो जेको तव्हां वोट ॾियो था तव्हांखे सिर्फ़ु 10,000 ॾिना था वञनि, 10,000 में तव्हांखे पिनायो थो वञे, गलियुनि घटियुनि में बीहारियो थो वञे, तव्हांखे 10,000 जे मद में जेको आहे सॼी 5 साल तबाह कयो थो वञे। हीअ ॾिसो बेनज़ीर भुट्टो जे नाले ते स्ट्रीट आहे। हीअ स्पेन यूरोप जो बार्सिलोना शहर आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां पियो, तव्हांखे घुमाईंदुसि। मूंखे हिते एड्रेस मिलियो, पहिरीं बि मां आयो, अॼु वरी मां हिते आयो आहियां मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियां। हीअ ॾिसो लाड़काणे वासियो ॾिसो, तव्हां शहीदनि जे शहर जा रवासी आहियो, तव्हां खां वोट वरिता वञनि था, तव्हांजे वोट जो कहिड़ो असरु थिए थो। हीअ ॾिसो हिननि हिते बेनज़ीर भुट्टो जे नाले ते स्ट्रीट ठाहियो आहे, केॾो साफ़ सुथरो स्ट्रीट आहे ऐं तव्हांजे साम्हूं आहे। हीअ यूरोप वारनि ॾिठो त मोहतरमा शहीद हिकिड़ी औरत आहे, हुन कुर्बानी ॾिनी आहे वतन लाइ, धरती लाइ, पाकिस्तान लाइ, पर उन्हनि जी जेकी पीपल्स पार्टी क़यादत आहे तव्हां ॾिसो त हुननि 15 सालनि में सिंध सां कहिड़ो ज़ुल्म हशर कयो आहे। सिंध वासियो, सिंध जे हर हिकु ही आवाज़ सिंध जे हर हिकु शहरी ताईं पुॼायो। ॾिसो तव्हां पीपल्स पार्टी जे जेके वोटर जो उहे बि ॾिसनि त तव्हांखे बदिले में छा थो मिले, तव्हांखे बदिले में करप्शन थी मिले, धाड़ेल था मिलनि, चोर था मिलनि, लुटेरा था मिलनि, फोरू था मिलनि,
पर ही ॾिसो हिते बेनज़ीर भुट्टो जे नाले ते हिन औरतुनि जेके स्पेन बार्सिलोना शहर जूं औरतूं हुयूं उन्हनि पंहिंजी सांत हिते जी जेकी बल्दिया हुई उन्हनि खे रिक्वेस्ट कई त असांखे हिते मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट ॾिनी वञे। उनखां पोइ हिन जी बल्दिया हिननि खे स्ट्रीट बि ॾिनो, ही स्ट्रीट पूरो नालो उन नाले सां। उनखां पोइ हिते बल्दिया जेको कम बि कराया ऐं हिते रेलवे स्टेशन बि ॾिनी त माण्हू अचनि, ॿियनि मुल्कनि जा माण्हू ॾिसनि त ही शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट आहे। अॼु तव्हां ॾिसो सिंधवासियो, ॾिसो सिंधवासियो बेनज़ीर जा भुट्टो जा वोटर ॾिसो, हक़ीक़ी जाला ॾिसनि। समूरी सिंध वासियो तव्हां ॾिसो, लाड़काणे वारा तव्हीं बि ॾिसो, कशमीर वारा तव्हीं बि ॾिसो, कंदकोट वारा तव्हीं बि ॾिसो। तव्हां बि पीपल्स पार्टी जा वोटर आहियो, समूरो सिंध पीपल्स पार्टी जो वोटर आहे। पर तव्हां ॾिसो तव्हांखे छा मिलियो आहे उन शहीदनि जे नाले ते। ही तव्हांखे मां ॾेखारियुमि अॼु जेको हिते जेको लॻो पियो आहे, जेको ही बोर्ड ठहियो पियो आहे, त तव्हां ॾिसो हिननि केतिरो कमु कयो आहे। ही तव्हांखे समूरो स्ट्रीट घुमाईंदुसि, समूरो स्ट्रीट तव्हांखे घुमायां पियो। सो सिंध वासियो ही बि तव्हां पुछो ऐं जेको अवाम बि ॾेखारे हिननि खे त शहीदनि जी केॾी इज़त हिननि माण्हुनि कई आहे, हिननि स्पेन वारनि कई आहे। मोहतरमा जे नाले सां जेको आहे हिनखे जेको हुननि हिते मक़ाम ॾिनो आहे ऐं इज़त रुतबो ॾिनो आहे। उनखां पोइ तव्हां ॾिसो सिंध में पीपल्स पार्टी जेका 15 साल हुकूमत करे थी, जंहिंमें ॿोॾियूं अचनि थियूं त सिंध जो माण्हू रोडनि ते रस्तनि ते तबाह आहे। आंधी तूफ़ान अचे थो सिंध जो माण्हू तबाह आहे। सिंध में तालीम कोन्हे, सिंध में धड़ियल सरियाम पिया घुमनि, बदमनियूं चोरियूं सभु ॾिनल इन पीपल्स पार्टी जूं गुज़िरियल 15 सालनि में। सो तव्हां ॾिसो पिया, ही तव्हांखे मां ॾेखारियां पियो, ही जेको स्ट्रीट आहे ही मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट आहे। ही समूरो स्ट्रीट तव्हांखे ॾेखारियां पियो, हिते हुकूमत ठाहियो आहे। पुठियां तव्हांखे मां तख़्ती बि ॾेखारिया आयुसि। सो सिंध वासियो ही तव्हांजे साम्हूं आहे, ही आसिफ अली ज़रदारी खे बि ॾेखारियो, ही अली हसन ज़रदारी खे बि ॾेखारियो, ही जेको आहे समूरे मुराद अली शाह खे बि ॾेखारियो। ॾिसो बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हिते बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट ठहियल आहे, पर तव्हां सिंध खे तबाह कयो आहे। ही ॾिसो पीपल्स पार्टी जे हर हिकु MN MP खे ॾेखारियो त ॾिसो तव्हां जेको आहे सिंध खे तबाह कयो आहे। पर ॿियनि मुल्कनि कीअं मोहतरमा जी इज़त उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, शहीद जो रुतबो ॾेई उन्हनि हिते बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट ठाहियो आहे। ऐं पंहिंजो प्रोग्राम उते ई ख़तमु कंदुसि, आख़िरी उते ई तव्हांखां इजाज़त वठंदुसि। पर हिते तव्हांखे ॾेखारियां पियो, ही सॼो जेको स्ट्रीट आहे हिन जो नालो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। मां तव्हांखे ॾेखारियां पियो हिन महिल ॾिसो, ही चारो तरफ़ ही हिते जूं ख़वातीन हूं, लेडीज़ हुयूं, जिन जेको आहे स्टेक वरितो, जिन जेको आहे पंहिंजे हिन हुकूमत खे चयो त बाबा असांखे मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट ठाराए ॾिनो वञे। तव्हां ॾिसो, तव्हां हिकिड़ी शहीदनि जी तव्हां लाड़काणे खे ॾिसो, जेको तव्हां चओ था शहीदनि जो शहर आहे, लाड़काणे जी तव्हां कहिड़ी हालत कई आहे। तव्हां सखर खे ॾिसो, जेको जेलनि जो शहर, PP जे गढ़ जो शहर आहे। तव्हां दादू खे ॾिसो, तव्हां बदीन खे ॾिसो, तव्हां ठठे खे ॾिसो, तव्हां असांजे नवाब शाह खे ॾिसो, तव्हां सांगड़ खे ॾिसो, तव्हां मीरपुर खे ॾिसो, तव्हां उमरकोट खे ॾिसो, जिथां तव्हां अक्सरियत सां खटो था, जीतियो था पूरे सिंध मां, ॻोठनि मां, घर मां, जंग मां। अॼु ॾिसो तव्हांजे नाले ते तव्हांजे शहीद जी लीडरनि ते हिते कहिड़ो उन्हनि इज़त ऐं मर्तबो ॾिनो आहे। ऐं तव्हां जेके मुराद अली शाह, आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, तव्हां बि ॾिसो तव्हांजी वालदा जेका तव्हांजी उन केॾी इज़त हुई। तव्हां सिर्फ़ु रिमोट जा गुॾा आहियो, सिर्फ़ु वेहो था, तव्हांखे ॿुधायो थो वञे पर सिंध जो निज़ाम आहे। तव्हांखे हिकिड़ी पढ़ी सूरतक थी लिखी ॾिनी थी वञे, बाबा ही जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी पढ़ंदो, बसि सिंध जे आवाम खे ठगी ॾींदो। हाणे जीअं इलेक्शन ईंदी वरी ढोल वॼंदा त बाबा जीए भुट्टो, जीए भुट्टो, बाबा जीए भुट्टो बिल्कुलु कयो, पर उन शहीदनि जी लाज त रखो। शहीदनि जे माण्हुनि खे, जेके माण्हू उन्हनि जा जेके चाहींदड़नि, उन्हनि खे इज़त मर्तबो थो ॾियो। ही तव्हांखे सॼी सूरत हाल मां ॾेखारियां पियो, स्पेन बार्सिलोना मां जेको मोहतरमा शहीद जे नाले ते हिननि जेको सॼो स्ट्रीट ठाहियो आहे। अॼु तव्हांखे ॾेखारियां पियो, हाणे 18 अक्टूबर अचे पई, हीअ 18 अक्टूबर ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम कंदा, आवाम खां हमदर्दियूं वठंदा। पर ॾिसो हुन शहीद वरी बि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तव्हां उन शहीद जी हुकूमत में हूंदे बि तव्हां हुन लाइ छा कयो आहे, सवाइ करप्शन जे, फुर, लुटमार, चोरियूं, धाड़ा, उन सवाइ कुझु बि न आहे। सो ही समूरे सिंध वासी बि ॾिसनि, इहा आउं समूरे सिंध वासियुनि खे ॾेखारण लाइ हिते आयो आहियां। तक़रीबन 3 कलाकनि जो पंधु करे मुंहिंजो सिंध वासियुनि खे ॾेखारियां त ॾिसो हुन आलमी लीडर खे, शहीद खे केतिरो इज़त रुतबो ॿियनि मुल्कनि बि ॾिनो आहे। पर ही जेका पीपल्स पार्टी सिंध में 15 सालनि खां मौजूदु आहे, उहा हिकु मां सम्झां थो त जनरल ज़िया जी बक़ायत खां बि वधीक ख़तरनाक जेका हुकूमत करे पई। सिंध जे आवाम खे रोडनि रस्तनि ते जेको हाणे हुननि तबाह कयो आहे। सो ही ॾिसो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट तव्हांखे ॾेखारियां पियो, आसिफ अली ज़रदारी, तव्हां बि ॾिसो बिलावल भुट्टो चेयरमैन, तव्हां ॾिसो तव्हांजी माउ जी केॾी इज़त आहे, तव्हांजी वालदा शहीद जी केॾी इज़त आहे। सो ही सिंध वासी, तव्हां बि ॾिसो, समूरा सिंध वासी ॾिसनि, लाड़काणे वारा, जैकमाबाद वारा, कंदकोट वारा, शेदातकोट वारा, समूरा सिंध वासी ॾिसो त ही बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट आहे, जेको मां तव्हांखे हिन महिल ॾेखारियां पियो, हिन महिल हिन इलाइक़े में ॾेखारियां पियो तव्हांखे लाइव। ही जेको बि स्ट्रीट समूह घर ॾिसो पिया, ही पूरो इलाइक़ो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट जे नाले सां, हेॾी पढ़ी वठो, बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट, बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट। ही समूरी सिंध खे ॾेखारियो, समूरी सिंध खे ॾेखारियो, समूरी सिंध ताईं आवाज़ पुॼायो त ॾिसो हिननि जेको सिंध जो हाल कयो आहे। हिन आसिफ अली ज़रदारी, उनजी बक़ायात, जेको मुराद अली शाह साहब, तव्हां 15 साल वेठा आहियो, तव्हां पंहिंजी लीडर ते हुकूमत कई, सिंध जी मोहतरमा जेका शहीद ते हुकूमत कई। ॾिसो हिते ट्रेनूं बि ख़ासि हलायूं वयूं, त हिते ट्रेनूं हलायूं वञनि, जंहिं माण्हू अचनि हिते, ख़ासि हिन स्ट्रीट खे ठाहियो वियो, उनखां पोइ ट्रेनूं हलियूं आहिनि।
2007 खां पोइ ही स्ट्रीट ठहियो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो हिते घर बि जेके ठाहिया आहिनि, उन खां पोइ तव्हां ॾिसो त हिते ट्रेनूं हलनि पियूं। ही नंढड़ियूं ट्रेनूं शहरनि मां अचनि पियूं, मुसाफ़िरनि खे खणी हिन स्ट्रीट ॾे। इन जी सहूलियत जेका 2007 खां पोइ ॾिनी वई। ही तव्हांखे ॾेखारियां पियो, ॾिसो ही ॾिसो त हिते जदीद सहूलियतूं ॾिनियूं वयूं। ऐं तव्हां पंहिंजी मोहतरमा जे नाले ते, शहीद राणी जे नाले ते तव्हां सिंध सां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती कई आहे, उहो समूरी सिंध जे साम्हूं आहे, समूरे सिंध जे अवाम जे साम्हूं आहे। पीपल्स पार्टी आहे, मां मञां थो पीपल्स पार्टी आहे, शहीदनि जी पार्टी बिल्कुलु आहे, पर उहा हींअर वॾेरनि वटि आहे, जागीरदारनि वटि आहे, अमीरनि ग़रीबनि वटि न आहे, अमीरनि वटि आहे, ताजर वटि आहे, सरदार वटि आहे, भोतार वटि आहे, मीर वटि आहे। उहा कंहिं ग़रीब कंहिं नज़रियाती पार्टी जे माण्हू वटि न आहे। उहा सिर्फ़ु और सिर्फ़ु वॾनि जागीरदारनि ऐं सिंध जे सरमायादारनि रईसनि वॾेरनि वटि पीपल्स पार्टी क़ाबिज़ आहे। सो ही तव्हांखे ॾेखारियां पियो मोहतरमा शहीद भुट्टो बेनज़ीर भुट्टो जे नाले सां आसिफ़ अली ज़रदारी ताईं मैसेज पुॼायो। अली हसन ज़रदारी साहिबु तव्हां बि ॾिसो, उन खां पोइ मुराद अली शाह तव्हां बि ॾिसो, सरदार शाह तव्हां बि ॾिसो। सिंध जा समूरा MNA MP चूंडियल नुमाइंदा ॾिसनि त तव्हांजी लीडर जी केॾी इज़त आहे ऐं तव्हां उन लीडर ते जेको वोट था वठो, तव्हां सिंध जे अवाम खे छा ॾिनो आहे? सिंध जे अवाम खे सवाइ बदमनी, बेरोज़गारी, लोड शेडिंग, फुर, धाड़ा, चोरियूं, उन खां सवाइ तव्हां क़त्लो गारत, क़बाइली झेड़ा। अॼु ॾिसो त सिंध में केतिरा हींअर जेके क़बाइली झेड़ा पिया थियनि, जिन में सिंध माण्हुनि जूं नस्लूं तबाह पियूं थियनि, उहो उनजो कर्ता धर्ता सिर्फ़ु तव्हीं आहियो, उनजा ज़िम्मेदार तव्हीं आहियो। ही दोस्तो मां तव्हांखे ॾेखारियां पियो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट, ही स्पेन जो शहर आहे बार्सिलोना, जिथे मां तव्हांखे ॾेखारियां पियो। सो मुंहिंजो मक़सदु इहो त मां सिंध वासियुनि खे ॾेखारियां, सिंध वासियो हाणे इलेक्शन जो टाइम अचे पियो, तव्हां बि पंहिंजो वोट ॾिजो ज़रूरु, पर ही ॾिसो तव्हांजी लीडर जी इज़त केतिरी आहे। हिननि खां पुछो त तव्हां हिन शहीद जी इज़त केतिरी रखी आहे। अॼु तव्हां न रखी आहे, पर हिन यूरोप वारनि शहीद जी इज़त रखी आहे। ही मुंहिंजे पुठियां ई तव्हांखे ॾिसण में अचे पियो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट। मां तव्हांखे ॾेखारियां पियो बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट। ॾिसो त बेनज़ीर जी केतिरी इज़त दुनिया जे मुल्कनि में अॼु बि आहे। ऐं हिननि माण्हुनि 15 साल जेका हुकूमत कई आहे, हिननि सिंध जे माण्हुनि खे छा ॾिनो आहे सवाइ बेरोज़गारी खां, बदअमनी खां ऐं चोरियुनि डकैतुनि खां। अॼु मां हिते हिन शहर में आयुसि त मूंखे कुझु दोस्तनि ॿुधायो, ऐं पहिरीं बि मां हिते आयुसि हिन लोकेशन ते, पर अॼु मुंहिंजो दोस्तनि खे घुमायां ॾेखारियां त ॾिसो बेनज़ीर भुट्टो जे नाले ते, शहीदनि जे नाले ते सिंध में हुकूमत कई थी वञे। 15 साल हुकूमत हली आहे, शहीदनि जे नाले ते हुकूमत वरिती वञे थी, पर उते शहीदनि जी तव्हां ॾिसो त उन्हनि जी बेरहमती केॾी था कनि। लाड़काणो ॾिसो त समूरो लाड़काणो तबाह आहे। तव्हां गुज़िरियल 2 ॾींहं पहिरियों ॾिसो हिकिड़ो मासूम ॿारु जेको आहे गटर नाले में, हिकिड़े बासर जे पाड़े जी घटी में, बासर पाड़े जी घटी में गटर जे नाले में ॿुॾी फोत थिए थो, त मतिलबु उहो जेको अञा बि ज़ेरे इलाज आहे, माज़रत सां अञा बि ज़ेरे इलाज आहे। सो तव्हांखे ॿुधायां त सिंध में बदमनी, चोरियूं, धाड़ा, फुरूं, इहे धाड़ियल कल्चर 15 साल असांखे मिलियल, इहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां आहे, आसिफ़ अली ज़रदारी जी तरफ़ां आहे। सो ही ॾिसो त ही जेको तव्हांखे ॾेखारियां पियो, ही बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। ही साईं बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट अथव, तव्हांखे ॾेखारियां पियो। ऐं तक़रीबन 3 कलाक जो पंधु करे हिते पहुतो आहियां, ऐं तव्हांखे मां हिन महिल ॾेखारियां पियो ही स्पेन। ऐं कोशिशि कंदो आहियां दोस्तनि खे मालूमात ॾियां, दोस्तनि ताईं पुॼायां, ही मैसेज ॾेखारियां दोस्तनि खे। मुंहिंजो मंशूर इहो आहे, मां को लीडर न आहियां, मां पाण महिनत करण वारो मज़दूर, हिकिड़ो मज़दूर आहियां, हिते मज़दूरी लाइ आयो आहियां, ठीकु आहे। त पोइ कोशिशि कंदो आहियां जेको मूंखे वक़्तु मिलंदो आहे पंहिंजे कम मां कढी, पोइ मां हिते जेको दोस्तनि खे ॾेखारींदो आहियां त ॾिसो सिंध वासियो। पोइ आउं सॼी समूरी सिंध खे ॾेखारियां पियो, ॾिसो ही बेनज़ीर भुट्टो जे नाले सां स्ट्रीट ठहियल आहे, पूरो हेॾो वॾो स्ट्रीट। ऐं उते तव्हां ॾिसो त जेको आहे हिननि माण्हुनि केॾी जेको आहे सिंध में तबाही मचाई आहे, सिंध खे केॾो बर्बादु कयो आहे, लुटियो आहे। अॼु तव्हांजे साम्हूं आहे समूरा सिंध वासी, ॾिसो कराची वारा, ॾिसो लाड़काणे वारा, ॾिसो हिन प्रोग्राम खे समूरा सिंध वासी तव्हां ॾिसो गौर सां ॾिसो त आउं छा थो चवणु चाहियां, मुंहिंजो छा मक़सदु आहे, छा पियो चवां। हिन आवाज़ खे पंहिंजे कननि ताईं रखो, ॾिसो त हिन बेनज़ीर भुट्टो जी जेका केतिरी इज़त आहे ॿियनि मुल्कनि में। ऐं हुते जेका पीपल्स पार्टी जेको सिंध जे माण्हुनि खे लुटे पई, हिकु फ़क़ति 10,000 जे करे सिंधी माण्हुनि खे, सिंधी माउरुनि खे, भेनरुनि खे जेको आहे लाइन में बीहारे ज़लील कयो पियो वञे। न उन्हनि खे सिहत जी सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं, न उन्हनि खे जेको आहे इलाज मुफ़्त ॾिनो थो वञे, न उन्हनि खे तालीम थी ॾिनी वञे, न उन जेको निज़ाम आहे सवाइ करप्शन, धाड़ा, फुरूं। तव्हां पीपल्स पार्टी जे दौर में जंहिं ऑफिस में वञो बग़ैर पैसनि जे तव्हांजो कमु कोन थींदो, जंहिं ऑफिस में घड़ो तव्हां खां जाइज़ कमु तव्हांजो हूंदो, तव्हां खां बग़ैर पैसनि जो कोन थींदो। तव्हां थाणे ते वञो त SHO तव्हां ते 10 FIR करे छॾंदो। SHO इहे जेके वेठा आहिनि पुलिस जा जेके ट्राउट, जेके हिननि जा वॾेरनि जा ट्राउट, उहे सिर्फ़ु उन्हनि जी कमदारी वंगार वहनि था। हिन महिल बि इहो सिंध में रवाजु हले पियो, पर इनशाअल्लाह असां जेको हिन निज़ाम खे टोड़ींदासीं, रद्द कंदासीं ऐं हिन निज़ाम ख़िलाफ़ उथंदासीं, ॻाल्हाईंदासीं। सो दोस्तो हीउ मां तव्हांखे ॾेखारियां पियो जेको इलाइक़ो आहे, हीउ स्पेन बार्सिलोना जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। हीउ जेको तव्हांखे पुठियां ॾेखारियां तव्हां समूरो प्रोग्राम पूरो ॾिसिजो मुंहिंजो, त हीउ तव्हांखे जेको मां ॾेखारियां बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट जेको तव्हांखे हिन महिल मूं ॾेखारियो आहे, हीउ बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे जेको समूरो तव्हांखे ॾेखारियां पियो। सो
हिननि लाड़काणे खे तबाह कयो आहे। घटि में घटि लाड़काणो शहीदनि जो शहर आहे। तव्हां चओ था लाड़काणो शहीदनि जो शहर आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो शहर आहे, पर तव्हां लाड़काणे असर कहिड़ो कयो आहे। लाड़काणे जी हालत ॾिसो, तव्हां समूरी सिंध खे छॾियो, तव्हां रुॻो लाड़काणे ते रहम कयो जिथे जंहिंजे नाले ते तव्हां समूरी सिंध मां वोट था वठो। असां चऊं था त तव्हां सांगड़ खे बि छॾियो, दादू खे बि छॾियो, बदीन खे बि छॾियो, पर जेको शहीदनि जो शहर आहे उनखे त छॾियो। घटि में घटि उनखे बि तव्हां ॾाइण वांगुरु खाई विया हो, उनजा फंड खाई विया हो, रगड़े विया हो सभु। सो ही चवण जो मक़सदु आहे, ही बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट तव्हांखे ॾेखारियां पियो। सो मां तव्हांखे पुठियां ॾेखारिया आहियो आहे, ऐं मुंहिंजो मक़सदु इहो सिंध वासियुनि खे ॾेखारणु त भाई ॾिसो, बेनज़ीर भुट्टो हिकिड़ो अज़ीम लीडर हुई, आलमी लीडर हुई, जंहिंजी ॿियनि मुल्कनि में केतिरी इज़त आहे। ऐं तव्हांखे मां हुते पोयां बोर्ड लॻल ॾेखारियो त भाई बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट आहे। ऐं हिन बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट ते तव्हां ॾिसो केॾी ख़ूबसूरती, केॾा गुल ऐं केतिरो सुठो रोड ठाहिया विया आहिनि। हीअ पासे में हलण जी जॻहियूं, हीअ खजी जा वण ॾिसो। उन खां पोइ हिते ॾिसो त केॾो हिननि इज़त ॾिनी आहे। हिते लेडीज़ जेको आहे गॾिजी जेको आहे पंहिंजी हुकूमत खां मुतालबो कयो, असांखे बेनज़ीर भुट्टो स्ट्रीट ठाहे ॾिनो वञे, छो त को अज़ीम लीडर आहे। ऐं तव्हां आसिफ अली ज़रदारी ऐं हुनजा जेके बक़ाया जेके वेठा आहिनि MN MPS सभु लुटेरा चोर धाड़ेल, तव्हां सिंध खे छा ॾिनो आहे ॿुधायो अॼु।